कंहिं माण्हू खे तकलीफ़ अज़ियत न पहुचे, यानी इहो हिकिड़ो नज़रियो आहे, इस्लामी नज़रियो आहे, दीनी नज़रियो आहे। ॿिए खे तकलीफ़ पंहिंजे मफ़ाद जे लाइ ॿिए खे ईज़ा ॾिजे, ॿिए खे तकलीफ़ ॾिजे। जीअं चवंदा आहिनि जेरे जे लाइ ॿकरी काटिजे, मूंखे त जिगर जो टुकड़ो मिले ॿकरी वञी घर जे दर में पए जान सुठी। असांजे हिते शहर जे भरिसां हिते मीरबर हूंदा हुआ, अॻे ॿुधूं था ॻाल्हियूं, असांजे हुन सांभर खां अॻे जी ॻाल्हि आहे, हिते मच्छी मारे पोइ उन्हनि में अंदरूं हुननि जूं कढंदा हुया, अंदरूं मीरबरनि खे ख़बर अथव हितो वारनि खे, अंदरूं कढंदा हुआ उन्हनि जे चर्बी कढी वरी रिझाईंदा, मच्छी उहा फत कंदड़ उछले छॾे जान छुटी बसि। ओ सालनि जा साल वरी मच्छीअ जो हिते नालो निशानी गुम थी वियो असांजे हिन ॾंड में। अहिड़ी तरह सां ईअं कंदा। वरी पखी बि ईअं, पखियुनि खे पटे वरी हुननि जा पर पटे, उहे पर विकिणनि वरी पखी खे उछले छॾनि, वठण वारो बि न कोई। हाणे त अॼुकल्ह वरी हालात ॿिया आहिनि, हर शइ खपी थी वञे। हाणे त जेको किचिरो आहे माण्हू मेड़े उहो बि खपाए था वञनि। हाणे हे दौरु वरी ॿियो आहे, उहो अॻियो दौरु जेको उहो ॿियो हुओ, उन में इतिसालात न हुयो ऐं उन में ट्रेवलिंग जो मसइलो सिस्टम न हुयो, इन खां माण्हू कंहिं ॿिए हंधि पहुची न पियो सघे। हाणे त कंहिं शइ खे महफ़ूज़ माण्हू करे सघे थो, ट्रेवल करे सघे थो, हिफ़ाज़त करे सघे थो। हाणे दौरु ॿियो आहे, अॻे दौर जी ॻाल्हि ॿुधायांव थो, न जो शइ ई ख़तमु, हुनजो वजूद ई ख़तमु थी वियो, बसि एॾो नुक़सानु पहुची वियो। केतिरा सालनि जा साल जो सिलसिलो हलियो, हाणे मिड़ई थोरी घणी वरी ईअं उन में आबादी उन इलाइक़े में थोरी घणी थिए थी, न त अॻिते ई न हुई। इहा सम्झो 50-60 साल इहो बिल्कुलु ब्लॉकिंग थी वई, 50-60 साल ब्लॉकिंग थी वई, बिल्कुलु सफ़ा टुप बंदि। अहिड़ी तरह मतिलबु थींदो रहे थो। अलाह तबारक व तआला वटि कंहिं बि शइ जो, उहा शायदि जानवर हुजे या इंसान त अशरफुल मख़लूक़ात आहे न, इंसान त वॾी शइ आहे। अलाह साईं कंहिंजे जानवर जी अज़ियत खे बि माफ़ु नथो करे। को माण्हू कंहिं जानवर खे ईज़ाए, माण्हुनि खे ईज़ाए, माण्हुनि खे वठी ईज़ाए ॾियनि, छो त असांजे मफ़ाद जे लाइ माण्हू इस्तेमालु थियनि, उनखे ईज़ाए, उन्हनि खे दीनी दुनवी नुक़सानु पहुचाए, उनजो माली नुक़सानु, उनखे जानी नुक़सानु, उनजो इल्मी नुक़सानु पहुचाए, इहो को कहिड़ी आहे? इहो दीन आहे, इहो इस्लाम आहे? कतई न आहे, इहा बेदीनी आहे, इहा इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, दीन जे ख़िलाफ़ु आहे, अलाह जे रज़ा जे ख़िलाफ़ु आहे।